तबाहकार बारिशें ख़त्म हुए 5 माह का अरसा गुजर चुका, मगर शहदाद कोट के मुख्तलिफ मोहल्लों और नशेबी इलाकों में आज भी बरसाती पानी तालाब की सूरत में मौजूद है, जबकि मकामी और ज़िले इंतज़ामिया की खामोशी किसी बेहिसी से कम नहीं है। सर पानी ये बरसात ऐं सैलाब जॾहिं आयो त उन खां पोइ कोई बि असां वटि हिन टाइम ते गवर्नमेंट जो को बि नुमाइंदो असां वटि न आयो आहे। हिन टाइम ते असां अहिड़े हालात में गुज़ारियूं था, घरनि खां निकिरण जे लाइ असां परेशान लॻा पिया आहियूं। जंहिं ॾींहुं कोई बारिशूं थियूं हिन टाइम ते को बि असां वटि सपोर्ट करण जे लाइ न आयो आहे। 4-5 फुट पानी बीठो हुयो, असां पंहिंजो मदद पाण कयोसीं, पर पंहिंजो मदद पाण कयोसीं। कोई बि आई हवा, कोई बि सभिनि खे चयोसीं। असांजा हिननि MNA MP वारनि खे हिननि खे अर्ज़ु कयोसीं, बाबा असां महिरबानी करे असांजो पाणी कढाए ॾियो, पर कोई बि सार संभालो न आहे। असांजा हे पब्लिक हेल्थ वारा, हे म्यूनसिपल वारा, हे सभु करप्ट लॻा पिया आहिनि। जो पानी बीठो आहे जमा थी वियो आहे, इन पानी तमामु जेको आहे तबाही मचाए छॾी आहे। घर बि किरी पिया आहिनि ऐं जेके हिते माल आहिनि, जानवर आहिनि, उहे बीमार जेके पइजी विया आहिनि, माण्हुनि जा माल मरी विया आहिनि। ऐं उन्हनि खां अलावा जेके असांजा हिते पाड़े में ॿाहिरि रहनि था, उन्हनि खे मलेरिया जी बीमारी, नंढे ॿारनि खे मलेरिया जी बीमारी, हिकिड़ो दफ़ो कोरस कंदा वरी ॿीहर जेका त मलेरिया थी अचे। तमामु हालत ख़राबु लॻी पई आहे, कोई बि ख़ुशि नथो रहे। पाड़े जो माण्हू, नंढो ॿारु, तमामु तकलीफ़ ज़्यादा। ऐं मक़सदु इहो आहे त असांखे 3-4 महीनो आहे बरसाति खे, ऐं हिन जेको ॿोॾ आई, पाणी आयो 4-5 महीननि खां हेॾी महिल ताईं पाणी बीठो आहे। को बि ब्यूरोक्रेट, को बि ऑफिसर, TOM हुजे, मुख़्तियारकार हुजे, असिस्टेंट कमिश्नर हुजे, DC हुजे, या हितो जो चंद जेको चूंडियल असांजो नुमाइंदो आहे काउंसलर साहिबु, हेॾी महिल ताईं माना हुन दिलचस्पी न वरिती आहे त पाणी कढायूं। 4 महीननि खां वठी 5 खां वठी जॾहिं खां वठी बरसाति थी आहे, पाणी हेॾो सारो साम्हूं ॾिसो था बीठो आहे। को बि गवर्नमेंट जो इदारो, को बि माण्हू अॼु ताईं कोन आयो आहे, न का पुछा कई अथई। इहे घर डथा पिया आहिनि, कुझु बि को रिलीफ कोन मिलियो आहे। असांजी गवर्नमेंट खे, पंहिंजो MP अमीर नादर अली ख़ान मक्सी साहिब खे अपील आहे त महिरबानी करे पाणी कढाए, को ॿियो को बंदोबस्तु करे। एतिरो हिन पाणी जे करे बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि। मलेरिया आहे जो 2 दफ़ा आहे कर मलेरिया जा कोर्स करायो था, वरी महीने खां पोइ वरी बुखार। बरसाती पानी के बायस मुख्तलिफ इलाकों में मोहलक बीमारियों की वजह से शहरी मुख्तलिफ परेशानियों का सामना करने पर मजबूर हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉच TV, शहदाद कोट।